DHN News। ही मंज़र कंहिं थर रेगिस्तान या कंहिं काशे जा न आहिनि, बल्कि तालके नसीराबाद जे ॻोठ जान मोहम्मद चिंजणीअ जा आहिनि, जिते इंसानी आबादी काफ़ी सालनि खां मिठे पाणीअ जे ढुक लाइ बि परेशान आहे। पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे खे हिननि मिसकीननि ते को तरस न आयो। अफ़सोस जी ॻाल्हि हीअ आहे त वाटर सप्लाई स्कीम जो ठेकेदार 4 सालनि जे अंदरि ॻोठाणनि खे वाटर सप्लाई स्कीम हैंड ओवर न करे सघियो। ॻोठ जान मोहम्मद चिंजणी तालके नसीराबाद जो उहो वाहिद ॻोठ आहे जेको हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहे, जंहिंमें बिजली वाटर सप्लाई स्कीम अहम आहिनि। ॻोठ जी वाटर सप्लाई मंज़ूर थियल आहे, जंहिंखे तक़रीबन 4 साल गुज़री विया आहिनि। समूरे ॻोठ में पाइप लाइन पिणु विछायल आहे, पर हिन वक़्त ताईं हैंड ओवर न थी सघी आहे ऐं 4 सालनि जे अरसे में ॻोठाणा बिजलीअ जो त आसरो ई लाहे वेठा आहिनि। हूअं त चूंडियल नुमाइंदा हिन ॻोठ जे अवाम खे को बि फ़ाइदो न ॾेई सघिया आहिनि, पर जेकी स्कीमूं आयूं आहिनि उहे बि हड़प कयूं वयूं आहिनि। हिन ॻोठ जे आसपास ॻोठनि में काफ़ी ग़रीब तबिको रहे थो, जंहिंमां कंहिं बि ग़रीब खे न सोलर मिलिया ऐं न वरी के ॿियूं सहूलियतूं मिलियूं। उन मौक़े ते ॻोठाणनि इरफान चिंजणी, साबिर हुसैन ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हिन ॻोठ खे हिकु लावारिस ॻोठनि में ॻणियो वञे, छो त हितां जे चूंडियल नुमाइंदनि हमेशह हिन ॻोठ खे नज़र अंदाज़ करे ॻोठ सां माटेली माह वारो सलूक कयो आहे। असां वस वारनि आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त असांजा जाइज़ कम मुकमिल करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे ऐं असांखे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि।